कुछ अंसर ज़ाती मफ़ादन ख़ातिर मुल्की इस्तेकाम के दाव ते लगाए रहा आहिनि। ख़बर आहे त दहशतगर्दन के माली मदद किथां मिली रही आहे। दहशतगर्दी जो मक़सद पाकिस्तान के तरक्की खां रोकण आहे। अहिड़नि अंसरनि खे पाकिस्तान जी खुशहाली पसंद नाहे। इत्तेहाद ऐं इत्तफ़ाक़ वक़्त जी ज़रूरत आहे, उन सां ई मुआशी चैलेंजिस खे मुंहुं ॾेई सघिजे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो रब्बे ज़ुलजलाल जो एहसान पाकिस्तान जी मुनासिबत सां तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु आहे त पाक फ़ौज मुल्क जे तहफ़्फ़ुज़ जे लाइ क़ुर्बानियूं ॾेई रही आहे। क़ौमी तरक्की में किरदार अदा करणु हर फ़र्द जी ज़िम्मेवारी आहे। सिंध हुकूमत CCI जो इजलास घुराइण लाइ बाज़ाब्ता तौर दरख़्वास्त करे छॾी। सूबाई बैनुल सूबाई राब्तनि वारे खाते जो वफ़ाक़ी बैनुल सूबाई राब्तनि वारी वज़ारत खे ख़त CCI जो इजलास जल्द घुराइण जो मुतालबो। ख़त में चयो वियो आहे त आइन जे आर्टिकल 154(3) तहत CCI जो इजलास हर 3 महीननि बाद घुराइण लाज़मी हूंदो आहे। CCI जो 51 इजलास 29 जनवरी 2024 ते थियो हो। 52 इजलास 20 जुलाई 2024 ते थियणो हो, जेको मुलतवी थी वियो हो। CCI जो इजलास फौरी तौर तलब कयो वञे त जीअं इल्तवा वारा मसला जल्द हल थी सघनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ईद उल फितर जे मौक़े ते कैदियुनि जी सज़ा में रिआयत जो ऐलान। वॾे वज़ीर जे तर्जुमान मूजिबि सज़ा याफ़्ता कैदियुनि लाइ 120 ॾींहनि जी रिआयत ॾिनी वई आहे। इन फ़ैसिले सां 820 कैदी फ़ाइदो हासिल कंदा। सज़ा में रिआयत रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस कैदियुनि तोड़े दहशतगर्दी ज़िना जे केसनि में मुलविस कैदियुनि ते लागू न थींदी। रेड लाइन BRT में वॾी अगभराई। सिविल एविएशन अथॉरिटी 5 मां 4 हंधनि ते अॾावत लाइ राज़पो ज़ाहिर करे छॾियो। कराची में मोटर व्हीकल इंस्पेक्शन सेंटर्स फ़ाल। ॿियनि रेंजर्स में MVI सेंटर्स जो क़याम जल्द करण जो फ़ैसिलो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांजिट खाते जो आला सतही इजलास में रोड हादसनि जी रोकथाम, रेड लाइन ऐं येलो लाइन BRT मंसूबनि, ट्रांसपोर्ट जे मसइलनि ऐं ईद भाड़नि बाबति मुहिम जो जाइज़ो वरितो वियो। सिविल एविएशन अथॉरिटी 5 मां 4 तामीराती हंधनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। इजलास खे आगाही सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त कराची में मोटर व्हीकल इंस्पेक्शन सेंटर फ़ाल थी चुका आहिनि। समूरनि कमर्शियल व्हीकल्स जो फिटनेस लाज़मी हुजणु घुरिजे। सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि मोटर व्हीकल इंस्पेक्शन सेंटर्स जल्द क़ाइमु कया वेंदा। रेड लाइन ऐं येलो लाइन BRT मंसूबनि जी अॾावती रफ़्तार में वधीक तेज़ी आंदी वञे। मंसूबनि में कंहिं बि क़िस्म जी देर ऐं ग़फ़लत बर्दाश्त न कई वेंदी।